بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين ولعنة على أعدائهم أجمعين अम्मा बाद मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त असांजी गुफ्तगू शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अक़ीदत الاسلاميہ में हली रही हुई, जंहिंजे 21 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता नशिस्त में असां अदालत इलाही में गुफ्तगू करे रहियासीं। अॼु अदालत जूं अक़साम क़िस्मूं बयानु कंदासीं त अदालत जूं घणियूं क़िस्मूं आहिनि। इलाही अदालत खे अगरि ॾिठो वञे त उन जूं टे क़िस्म आहिनि। नंबर 1 अदल तकवीनी। खुदावंद अदल तकवीनी छा आहे? खुदावंद आलम हर इंसान खे पंहिंजे हैसियत मुताबिक़ कमालात अता कया आहिनि। जंहिं हैसियत में जंहिं शख़्स जी जेतिरी हैसियत आहे उनखे ओतिरा कमालात आहिनि, या जंहिं मख़लूक जी जेतिरी हैसियत आहे उनखे ओतिरा कमालात आहिनि। ऐं उन खां अलावा बाज़ मख़लूक़ात खे हुन हिकु रवश ॾिनी आहे जंहिं रवश ते हू हलंदा रहनि था ऐं हू क़यामत ताईं हलंदा रहंदा। जीअं मसलन सिज जो तुलू, चंड जो तुलू वग़ैरह। ॿिए नंबर ते जेका अदल जी क़िस्म अचे थी उहा आहे अदल तशरीई। उहा अदल तशरीई छा आहे? जॾहिं अल्लाह साईं इंसान खे या हर मख़लूक खे उन जी हैसियत सां नवाज़ियो आहे त अल्लाह साईं उन खां उन जी हैसियत मुताबिक़ कुझु अशिया जो मुतालबो बि कयो आहे। जहिड़े नमूने सां मसलन इंसान आहे, इंसान खे अल्लाह साईं तमामु वधीक नेमतनि सां नवाज़ियो आहे त अल्लाह साईं उन खां कुझु उमूर ऐं कुझु तकलीफ़ुनि जो मुतालबो बि कयो आहे। जहिड़े नमूने सां इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे, इन अल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान। बेशक अल्लाह साईं तव्हां खां अदल ऐं एहसान जो तक़ाज़ा करे थो। हाणे हिते जेको अदल जो अल्लाह साईं तक़ाज़ा थो करे, इन जो अदल तशरीई आहे। यादि रहे अदल तशरीई जे ज़मीन में इहा शइ बयानु करणु ज़रूरी था सम्झूं त अल्लाह साईं कंहिं बि शख़्स खे उन जी तकलीफ़ खां मथे, उन जी इस्तिदात खां मथे तकलीफ़ नाहे ॾिनी। जहिड़े नमूने सां इरशाद थी रहियो, ला युकल्लिफु अल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह कंहिं बि नफ़्स खे उन जी वुसअत खां वधीक तकलीफ़ नाहे ॾिनी। टे नंबर ते जेका अदल जी क़िस्म आहे उहा इहा आहे अदल फिल जज़ा। यानी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, हिसाब किताब थींदो, मीज़ान क़ाइमु थींदो, त उन ई वक़्तु हर इंसान सां अदल कयो वेंदो। यानी काफ़िर खे मोमिन सां न भेटियो वेंदो, न ई मोमिन खे काफ़िर सां भेटियो वेंदो। अहिड़े नमूने सां मुती खे नाफ़रमान सां न भेटियो वेंदो ऐं अहिड़े नाफ़रमान खे इताअत गुज़ार सां भेटियो न वेंदो। यानी मोमिन खे जेके मुरात मिलंदियूं उहे काफ़िर खे मुरात न मिलंदियूं। अहिड़े नमूने सां वरी जाहिल खां पंहिंजे हिसाब किताब में नरमी कई वेंदी। जहिड़े नमूने सां कोई शख़्स अगरि जाहिल आहे, लेकिन जाहिल जूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकु उहो जाहिल आहे जेको ॼाणी वाणी उहो इल्मु हासिलु करे पियो सघे ऐं उन ई बावजूदि जाहिल आहे, इन खां आलिमनि वारो हिसाबु थींदो। ॿियो जाहिल जेको मसलन जंगलात में रहे थो, जंहिं ताईं हुकुम पहुचणु नामुमकिन आहे, अहिड़े क़िस्म जे जाहिल खे माज़ूर शुमार कयो वेंदो। इहा अदल फिल जज़ा में अचे थो। वसलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।